करमपुर ऐं बरपासे में अमन ख्वाब बणिजी वियो। करमपुर भरिसां हथियारबंदनि जी का मरी बस मथां फायरिंग। मुसाफ़िर बस खे रोके मुसाफ़िरनि खे यरगमाल बणाए मोबाइलूं रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करण बाद हथियारबंद ॿिनि ॼणनि बस ड्राइवर ऐं क्लीनर खे मुबैना तौरु अगवा करे नामालूम हंधि खणी फरार थी विया। मिलियल ॼाण मूजिबि करमपुर ऐं बरपासे में अमन न थी सघियो। करमपुर लॻो करमपुर ॾियाणी मंगसी लिंक रोड ते शबीराबाद थाणे जी हद ॻोठ मीर मेरान ख़ान बिजाणी मोड़ वटि हथियारबंदनि काह करे ठुल खां करमपुर तरफ़ ईंदड़ मुसाफ़िर बस खे रोके मुसाफ़िरनि खे यरगमाल बणाए मोबाइल फ़ोनूं रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करण बाद बस ड्राइवर सरदार ख़ान कनराणी ऐं क्लीनर अल्ताफ़ पावड़ खे हथियारनि जे ज़ोर ते मुबैना अगवा करे नामालूम हंधि खणी फरार थी विया। होॾां वाक़े जी इतलाह मिलण बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॻोहारनि जा पेरा खणाए रवानी थी वई आहे। ॿिए तरफ़ अगवा वाक़े सभु इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल आहे। आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ करमपुर।